बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों आऊं आहियां शाहिद अली खोसो। दोस्तों कुछ टाइम खां वठी असां जेको आहे अलीआबाद ॻोठ लाइ तक़रीबन जेके वीडियो ठाहिया आहिनि ऐं असां कोशिशि कयो ठाहियूं त हर माण्हू जी जेका असलियत आहे उहा तव्हां ताईं पहुचायूं। छो त तव्हां इन्हनि वॾेरनि भोतारनि खे जेॾीमहिल पंहिंजो अॻियां करे पंहिंजो वॾो करे अॻियां कयो था न, ऐं उहे जेके तव्हां सां ज़ुल्म था कनि त असां पंहिंजो फर्ज़ था सम्झूं त उन जो किस्सो तव्हांखे ॿुधायूं। वधीक ला अञा तव्हांजे ग़ुलाम इब्न ग़ुलाम थियणु चाहींदो तव्हांजी मर्ज़ी आहे। असांजो अॼु जे वीडियो जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे उनड़पुर यूसी। जी हा, उनड़पुर यूसी जामशोरो ज़िलो जामशोरो ऐं तहलका मांझनि में असांजो उनड़पुर यूसी आहे जेको 4 वार्ड ते मुश्तमिल आहे। ऐं कंहिं बि वार्ड में कंहिं बि चईनि में कंहिं बि वार्ड में हिकिड़े में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। ऐं असांजा जेके यूसी जेके बल्दिया जी इलेक्शन आहिनि उन्हनि खे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। 2 सालनि में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। 7.5 लख रुपया पहिरीं बजट हुयो यूसी जो, ऐं जेको आहे हाणे उहो वधी करे जेको आहे 12 लख रुपया 12.5 लख रुपया थी वियो आहे। ऐं पर्सनल इंफॉर्मेशन मुताबिक़ असांजे यूसी में को बि मुलाज़िम नाहे ऑफिस लाइ। उनड़पुर में ऑफिस आहे, हिकिड़ो माण्हू रखियल आहे, उहो ऑफिस 24 कलाक बंदि आहे। माण्हू परेशान आहिनि त असां सर्टिफिकेट किथां ठारायूं, डेथ सर्टिफिकेट किथां ठारायूं, बर्थ सर्टिफिकेट किथां ठारायूं। अॼुकल्ह त जेको आहे निकाह नामो बि उहो बि यूसी मां इशू थींदो, उहो बि चेयरमैननि खां इशू थींदो। उन खां पोइ नादरा वारा जेको आहे उहो निकाह नामो ठाराए ॾींदा आहिनि। असांजो उनड़पुर यूसी जो अवाम सर्टिफिकेट ठाराइण लाइ परेशान आहे। छा दोस्तों ही तव्हां मुंतकिब कया आहिनि, ही गनी में से के तव्हां अवाम चूंडियो आहे, हिन खे तव्हां वोट ॾिना आहिनि। 7.5 लख रुपया हर महीने जी बजट आहे त 12 जेको आहे 24 महीननि जी बजट किथे वई आहे का ख़बर ई कोन्हे। हड़प थी वई आहे न उनड़पुर यूसी में जेको आहे कंहिं बि वार्ड में जेको आहे सफ़ाई जो कमु थियो आहे ऐं ना ई को तरक़ियाती कमु थियो आहे। हींअर जेको आहे हर यूसी में मुहर्रम जो महीनो लॻो पियो आहे, हर यूसी में मुहर्रम जे निस्बत सां तार ॾिना विया आहिनि, गलियुनि जी सफ़ाई कई वई आहे थोरी घणी, ऐं जेको आहे बल्ब ॾिना विया आहिनि, सर्च लाइट ॾिना विया आहिनि। पर उनड़पुर यूसी खे का बि सामान न मिलियो आहे, न ई सफ़ाई जो सामान, न ई सफ़ाई करायो वियो आहे उनड़पुर यूसी में, ऐं ना ई कोई बल्ब ॾिनो वियो आहे, ना ई कोई लाइटिंग जो सामान ॾिनो वियो आहे। हर शइ मुकमल करप्शन में। असांजो अब्दुल गनी मैसो साहब चेयरमैन आहे ऐं दरिया खान खोसो साहब जेको आहे वाइस चेयरमैन आहे, ऐं जेको आहे सेक्रेटरी को राजड़ आहे। ऐं असांजो जेको आहे मुकमल हर शइ यूसी जो बजट हर शइ खाइजी थो वञे। ही मुंहिंजो वीडियो वाइस चेयरमैन या चेयरमैन ताईं पहुचंदो त शायदि उन्हनि खे कावड़ ईंदो। ऐं हुननि खां ही चंद सवाल थो कयां, चंद सवालात जेके अहम आहिनि। हिकु, यूसी जो साबिक़ा बैलेंस केतिरो आहे? छा तव्हांखे ख़बर आहे त यूसी जो बैलेंस केतिरो आहे? कंहिं अवाम खे ख़बर आहे? तव्हां वञो सिंध बैंक में स्टेटमेंट घुरो, तव्हांखे पादर हणंदा। छो? असां अवाम जो हक़ आहे, असांखे ख़बर हुजणु खपे त जेको आहे यूसी जो बजट केतिरो आहे। लेकिन असांखे स्टेटमेंट न मिलंदी भोतारनि खे इजाज़त खां सवाइ, ऐं मिलंदी कोन, ख़ासि करे कोन मिलंदी। ठीकु आहे। ॿियो, मौजूदा बजट केतिरो आहे ऐं किथे ख़र्च थियो आहे? जेको हींअर 12.5 लख रुपया बजट इशू थी वियो आहे उहो किथे आहे, किथे थो ख़र्च थिए? असांखे त को मुलाज़िम कोन थो नज़र अचे, किथे को घटी बि कोन थो ठहे, किथे को रोड बि कोन थो ठहे, किथे को डंपर बि कोन थो लहे, किथे को सफ़ाई बि कोन थियो आहे, का बि शइ न आहे। टियों, केतिरा मुलाज़िम आहिनि? छा तव्हांखे ख़बर आहे? उनड़पुर यूसी में असां सर्टिफिकेट ठाराइण लाइ परेशान आहियूं। असां जेको आहे सर्टिफिकेट ठाराइण लाइ परेशान आहियूं। कहिड़ा मुलाज़िम आहिनि, किथे आहिनि? जे आहिनि त किथे आहिनि? जे ऑफिस खुलियल आहे त किथे आहे? का ख़बर न आहे। 4, हर सर्टिफिकेट जी फीस जी का ऑडिट आहे? का बि कोन्हे। जेका बि अगरि केरु फर्ज़ कयो सर्टिफिकेट 150 रुपए में ठाहिणो आहे त जेको मुलाज़िम आहे उहो 500 रुपए में ग़रीब खे ठाहे ॾींदो। अगरि 500 में ठाहिणो आहे त उहो कंहिं ग़रीब खे 700 रुपए में ठाहे ॾींदो, 1000 रुपए में ठाहे ॾींदो। उनजी का बि ऑडिट कोन्हे। उहो मुलाज़िम आहे, उहो पंहिंजी मर्ज़ी वारो आहे, उहो घरु वेठो आहे। हुनखे माण्हू को हर माण्हू खे त ग़रीब खे त मिलंदो कोन्हे। को माण्हू वीचारो ज़लील थी करे वरी अगरि जो हुनखे ॻोल्हींदो त 300 वारो सर्टिफिकेट उहो 1000 रुपए में ठाहे ॾींदो। ऐं सरकारी का ऑडिट आहे तव्हां वटि सर्टिफिकेट जी फीस जी? इहो असांजो चेयरमैन साहब खां सवाल आहे।
पंज, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी ख़ामोशी आख़िर छो? वजह मिली भगत, छा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन मिली माल पिया खाइनि, बजट मुकमल खाइनि पिया, या को ॿियो मसइलो आहे, या हिननि खे बजट कोन थो मिले, ही साम्हूं छो नथा अचनि? ही हिननि खे अवाम चूंडे मोकिलियो आहे, हिननि खे चूंडे मोकिलियो आहे त ही साम्हूं अचनि, अवाम सां मसइला ॿुधनि, ॿुधाइनि अवाम खे मसइला ॿुधाइनि। अगरि बजट नथो मिले त उहो बि अवाम खे ॿुधाइनि, अगरि बजट मिले थो त उहो किथे थो ख़र्च थिए अवाम खे ॿुधाइनि। न, ॿुधाईंदा, ॿुधाइणो थोरी आहे, पेट में विझणो आहे। यूसी जी कारकिरदगी कागज़नि में या हक़ीक़त में केतिरो आहे, इहो असां त ॾिसूं पिया, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में कागज़नि में ई हूंदो, छो त हिते को कमु कोन थो थिए, न सफ़ाई थो थिए, न सुथराई थो थिए, न छा कुझु बि न। छा अवाम सां कयल वाइदा पूरा कयल आहे? कहिड़ा वाइदा? अवाम चूचो आहे, अवाम ग़ुलाम आहे, अवाम ॾिनो आहे चेयरमैन खे वोट भोतार जे चवण ते, हाणे न भोतार ज़ाहिर आहे न चेयरमैन साहब ज़ाहिर आहे, लेकिन पोइ बि असांजो चेयरमैन गनीमेस अब्दुल गनीमेस साहब खां ही सवाल आहे, अवाम जी ख़िदमत या ख़ाली अवाम खे आसरा? इहा पार्टी जी पॉलिसी आहे या पंहिंजी फ़िरौनियत? छा तव्हांखे पार्टी जे तरफ़ां इहो अथॉरिटी आहे त कम माण्हुनि जा न कयो, पैसा हड़प करे छॾियो, या तव्हांजी फ़िरौनियत आहे तव्हां फ़िरौनियत करे इहो बजट सॼो पंहिंजे पेट में हड़प पिया कयो? यूसी ऑफिस अवाम लाइ छाला बंदि आहे, ऐं अगरि जे यूसी ऑफिस खुलियल आहे त किथे आहे, कहिड़ा कम थियनि पिया, घणा मुलाज़िम आहिनि? पोइ बि हिकिड़ो सवाल जो जवाब अगरि जे ही वीडियो तव्हां ॾिसो था त असांखे ॾियो, ऐं जेको आहे न असांजी वीडियो ते कावड़ छो था कयो? बाबा सवालनि जा जवाब ॾियो। जेको आहे हर माण्हू कावड़ियो वेठे थो, बूथ पहिरियों कयो मूं ते घुमे पियो, बाबा मूं तव्हांखे छा कयो आहे? जेका हक़ीक़त आहे असां अवाम खे ॿुधाईंदासीं, असां जेको आहे हर ॻाल्हि हक़ीक़त ॿुधाईंदासीं, बाक़ी तव्हांखे वणे न वणे तव्हांजी मर्ज़ी आहे।